अहम ख़बर आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे, मौसम ख़ुशगवार थी वई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे उडेरोलाल खां अता मोहम्मद। जी अता मोहम्मद, तफ़सीली जो। जी बिल्कुल सर, उडेरोलाल स्टेशन ऐं भरपासे इलाइक़नि में शदीद गर्मी हब्स खां पोइ जेको सो चौमासे जी बरसात जेके असां वसी पई आहे, उन हवाले सां हिते जे माण्हुनि में जेको सो ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे। उन हवाले सां कुझु वक़्तु अॻे जेको सो पहिरियां मस्जिदनि में बि दुआनि जा एहतमाम कया विया हुआ। मस्जिद में जेको सो हब्स ऐं गर्मी जेके तमामु शदीद वधी वई हुई ऐं इन खां अलावा बरसात जे वसण खां पोइ बिजली जेकी असां उहा मुअतल थी वई ऐं नेटवर्क बि जेको सो जाम थी वियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अता मोहम्मद छुटो। नाज़रीन, उडेरोलाल खां अता मोहम्मद अपडेट करे रहियो त बरसात पई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे, मौसम ख़ुशगवार बणिजी वई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे टंडो लहर खां शेरियार मेमण। जी शेरियार, तफ़सीली जो बरसात जे हवाले सां। जी बिल्कुल ॿुधायो, टंडो अलहर ऐं आसपास में जेको आहे ज़ोरदार बरसात पई आहे, जंहिंजे सबबु गर्मी जो ज़ोर जेको आहे टुटी वियो आहे। जंहिंमें टंडो अलहर जे आसपास जे शहर नसरपुर, उस्मान चावड़ी, प्यार मिसर, बुकेरा शरीफ ॿियनि शहरनि में जेको आहे बरसात जेको आहे मौसम ख़ुशगवार थी वियो आहे। जंहिं बरसात बिजली जा 20 खां वधि फीडर जेके आहिनि ट्रिप थी विया आहिनि, जॾहिं गर्मी जो ज़ोर टुटण करे गर्मी जा सतायल जेके आहिनि रोडनि ते निकिरी आया आहिनि। जॾहिं बरसाती जेको मौसम आहे उनखे इंजॉय करे रहिया आहिनि। अञा ताईं ककर जेके आहिनि छायल आहिनि। कंहिं वक़्तु बरसात जो ज़ोरदार झटको वरी केॾी महिल बि शुरू थी सघे थो, त बरसात जो मौसम जेको आहे ख़ुशगवार थी वियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ शेरियार मेमण। अवांखे ॿुधायूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे, मौसम ख़ुशगवार बणिजी वई आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे गुलशहर लोची। जी गुलशहर, तफ़सीली जो। जी बिल्कुल, टंडो जाम ऐं भरपासे में बरसात शुरू थी वई आहे ऐं टंडो जाम मूसा कचाण किसान मोरी ॾेथा ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात थींदी रही। उन खां पोइ बिजली जो निज़ाम जेको सो मुअतल थी वियो। तक़रीबन कलाक ताईं इहा बरसात जारी रही, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी पिणु बीहजी वियो आहे ऐं बिजली जी पिणु लोड शेडिंग शुरू थी वई आहे। ऐं टंडो जाम जे जेके भरपासे में जेके आबादियूं आहिनि उन में जेको सो हिन वक़्तु जेको बिजली पिणु बंदि आहे ऐं जंहिं खे बरसात जो सिलसिलो थोरी देरि पहिरियों बंदि थी वियो आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ मुदसर गुलशहर लोची। अवांखे ॿुधायूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारे बाद गर्मी जो ज़ोर टुटी वियो, मौसम ख़ुशगवार बणिजी वई आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे, जॾहिं त केतिरनि इलाइक़नि में बरसात खां पोइ बिजली गाइब थी वई। रवासी परेशान आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे थाणो बुलाखन खां मुस्तफ़ा मेमण। जी मुस्तफ़ा, तफ़सीली जो बरसात जे हवाले सां। जी बिल्कुल, बारण, लोयाच, थाणो अहमद खान, थाणो बुला खान, सरी, इस तरह ॿिनि इलाइक़नि में किथे हल्की ऐं किथे तेज़ बरसात जो वसकारो थी आहे। अॻु तेज़ मिटी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुलाम मुस्तफ़ा मेमण।